الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإنك لعلى خلق عظيم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों अल्लाह जा शुक्राना जै रब करीम असां खे मीलाद पाक जी हिन सोहणी महफिल में हाज़री नसीब कई। जिते जिते मदीने वारे मीर जो जिक्र थींदो आ उते अल्लाह जो रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। महबूब जो वजूद रहमत, इस्म रहमत, जिस्म रहमत, जिक्र रहमत। सोना हबीब मदनी करीम हिन सारी कायनात जे लाए रहमत जी छपर ऐं छांव बणजी आया। ऐं दुनिया वारनि जे लाइ रहबर, रहनुमा, उस्ताद, मुदर्रिस ऐं मुअल्लिम बणजी आया। दुनिया वारनि खे जीअण सेखारण, रहण सेखारण ऐं खाइण पीअण जिंदगी गुजारण मदीने वारा साईं सेखारण जे लाइ। संदन इखलाक सभिनी खां आला, संदन किरदार सभिनी खां सोहणो, संदन तालीम सभिनी खां बेहतरीन तालीम। जेको उन ते अमल करे वो दुनिया में भी इज्जत वारो, कब्र में भी इज्जत वारो, तो क़यामत जे ॾियारे में भी वो छुटकारे वारो। सोने नबी जे इखलाकन जी गाल अल्लाह पाण पंहिंजे कुरान में लिखी। रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। ऐं बेशक ये महबूब तू जबरदस्त इखलाक वारो है। तुझो इखलाक सभिनी खां आला है, तुझो किरदार सभिनी खां सुहिणो आहे। अल्लाह पाण तारीफ़ थो करे जी। के पीर जी तारीफ़ हुन जा मुरीद कंदा, खलीफ़ा कंदा, सरदार खान जी
तारीफ़ उन्हें जा कमदार नौकर चाकर कंदा, वडे जी तारीफ़ नंढा कंदा आहिनि, पर अल्लाह सभिनी खां आला ऐं बाला है। सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल अज़ीम। अल्लाह आला भी आहे, अज़मतुन वारो भी आहे। अल्लाह मालिका, नबी उन जो ममलूका। अल्लाह खालिका, नबी उन जो खल्क़ियला। पर अजब शान आहे मोहम्मद करीम जो, जंहिंजी वाखाण अल्लाह पाण थो क़ुरान में। अञा ॾाढे चओ सुभान अल्लाह। न तू सुभान अल्लाह था चओ, न को दुरूद था पढ़ो। अले मानी न मिली अथव, अले घरों रुसी आया आहियो। चओ सुभान अल्लाह। महबूब जी वाखाण थिए त हियो ठरंदो आहे। तव्हांजी बि दिलि ठरी आहे या न ठरी आहे? चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जे इखलाक जी तारीफ अल्लाह पाण कया। व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। ओ मुझा महबूब, तू जबरदस्त इखलाकन वारो आई। तुझे इखलाक जड़ा कंहिंजा इखलाक न थी सघंदा। तुझे हलण जड़ो कंहिंजो हलण नाहे, तुझे ॻाल्हाइण जड़ो कंहिंजो ॻाल्हाइण नाहे। मुझा महबूब तुझे प्यार शफ़क़त अता ऐं सखा जड़ी ॿिए कंहिंखे अहिड़ी रवश न बि न ईंदी। सुभान अल्लाह। मुझे नबी जा इखलाक अहिड़ा जो काफर बि कलमो पढ़ी मुसलमान बणजी विया। नबी जे इखलाकन के ॾिसी दुश्मन बि दोस्त बणजी विया, वेरी बि वाहरू बणजी विया, परे पियल बि कुर्ब में करीब अची विया। कहिड़ो त सुहिणो इखलाक हो नबी साईं जो। हाँ हाणे ॿुधायो त साईं जा इखलाक कहिड़ा हुया, ॿुधंदो? सुभान अल्लाह। उहे इखलाक ॿुधो ऐं कोशिश कयो त तव्हां बि उन तरीक़े ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। छो त क़ुरान में रब थो फरमाए, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। अलबत तहकीक रसूलुल्लाह जे ज़ात में तव्हां जे लाइ ज़िंदगी गुज़ारण जो भलो नमूनो आहे। जीअण चाहियो था त ॾिसो, मुंहिंजे नबी तव्हांखे जीअण सेखारियो आहे। जे खाइण चाहियो था त मुंहिंजे नबी तव्हांखे खाइण सेखारियो आहे। पीअण चाहियो था त नबी पीअण सेखारियो आहे। शादियूं कयो था त नबी शादियूं करण सेखारियो। हुजूर जी ज़िंदगी तव्हांजे लाइ नमूनो आहे। उनखे ॾिसी तव्हां बि पंहिंजी ज़िंदगी उहे गुज़ारियो। मौला जे ईअं ज़िंदगी गुज़ारियूं त छा मिलंदो? हदीस पाक इन्नल्लाह खलकल जन्नत लिमन अताअहू। जेको नबी सोने जे तरीक़े ते हलंदो आहे, इताअत फर्मा बरदारी कंदो आहे, नबी सोने जी वाट वठंदो आहे, रब जन्नत ठाही इन जे लाइ। यो बेहश्त जो हक़दार आहे, यो जन्नत जो मालिक आहे, जेको मुंहिंजे नबी सोने जे रस्ते तरीक़े ते हलंदो आहे। पुछा था चओ तव्हां बि सोने नबी जे रस्ते ते हलंदो?
जी जो अल्लाह 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 सुभान अल्लाह। हाणे ॿुधो मुझे दिल भर नबी जा केड़ा सोना इखलाक हुया जिनके रब वाकान। पहिरीं गाल त मदीने वारे साईं जी ज़ात में प्यार हुयो, मुहब्बत हुई, शफ़क़त हुई। पंजन सां त प्यार कंदा पर परावन सां भी प्यार कंदा हुया। परावन तलाइण परेशानियों, परावन तलाइण परेशानियों, नबी पाक मुझे जो निशानियों। चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत संगत जी चो सल्लल्लाहु अलैहि या हुजूर नबी करीम जी ज़ात एड़े इखलाक वारी हुई जो को बि मुसीबत मारियो, दुखन वारो, दर्दन वारो, परेशानी वारो हुजूर वट इंदो त इंदो रोंदो मोटंदो खिलंदो हुयो। मुझा सोना हबीब उन्हें दुख वारे जा दुख लाहे छॾींदा, गम वारे जा गम लाहे छॾींदा, परेशानियुनि वारे जूं परेशानियूं लाहे छॾींदा। इसी ताईं इंसान त इंसान पर जानवर जीत पखी चुपाया उहे भी दिल पर नबी वटि पंहिंजा दुख खणी ईंदा। मुझा सोना हबीब उन्हनि जानवरनि जा भी दुख लाहे छॾींदा। उठ आयो आहे, उठ ओगो जानवर हूंदो आहे, उठ मुझे सोने हबीब जी खिदमत में आयो आ। मुझे दिल पर मोहम्मद करीम उन्हें उठ के उन्हें जो गल पंहिंजे गल सां लायो। उठ रोए पियो, अखियुनि मां ॻोढ़ा वहन पिया। मुझा सोना हबीब फरमाइनि था उठ छो थो रोई? अर्ज करे थो या रसूल अल्लाह मुझो मालिक मुखे मारे थो, कुटे थो, ईज़ाए थो। मुझे महबूब के उठ पंहिंजे मालिक जी दाह ॾिनी। हबीबन करीमन उन्हें उठ जे मालिक के घुरायो आ। फरमायो तोखे खुदा जो खौफ न थो अचे जो हिन सासी गुगदाम के मारी थो। हाणे हिन उठ जो मुल्ल कर, जेको मुल्ल चवंदे वो मुल्ल मां मोहम्मद भरे ॾींदुसि। हिन उठ के तोखो खरीद करे हिन के आजाद करे छॾींदुसि। सुभान अल्लाह। जानवरनि जा दुख लाहिण, जानवरनि जूं परेशानियूं लाहिण, इंसाननि जा दुख लाहिण, इहो जे कम आहे त तुंहिंजे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब कॾहिं बि पंहिंजी पूरी जिंदगी मुबारक में कॾहिं बि कंहिंखे लपाट न हई।
कंहिंखे मारियो न पंहिंजे घर वारनि खे, न ख़िदमत गुज़ारनि खे, न असहाबनि खे, न कंहिं जानवर खे, न कंहिं नंढड़े खे, न कंहिं वॾे खे। पंहिंजी पूरी ज़िंदगी में मदीने वारे कंहिंखे मार। हज़रत अनस तो चवे त 10 साल हबीबन जी ख़िदमत में रहियुसि। 10 साल। कॾहिं मुंहिंजे महबूब मूंखे कावड़ में ये उफ बि न चयो। मूंखां ग़लतियूं थी वेंदियूं, कोताहियूं थी वेंदियूं। फरमाईंदा अल्लाह जी तकदीर ईअं हुई। पुट समझो था, मुस्तफा जा आशिक हो, मदीने वारे साईं जा गुलाम हो। हे अरस्तो मुझे दिल भर नबी जो। अज तू ज़ाल गरीब के दो कुटी, बच्चन के तो मारी, जानवरन ते लठन जा वसकारा लायूं बीठो ही। इहो तरीक़ो मुझे दिल भर नबी जो नाहे नाहे नाहे। कानपुर वारो, घोटकी वारो, करमाबाद में अचण वारो, जे नबी जा सच्चा आशिक आयो त मुझे दिल भर मोहम्मद जो रस्तो ॿुधो सिखो ऐं वञी अमल चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या। सही बुखारी में हदीस आ, हजरत जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे मा सुइलन नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन शैइन क़त फक़ाल अल्लाह। महबूबन का पूरी जिंदगी जॾहिं बि जंहिं बि जाब शे घुरी महबूबन ॾिनी। न कयूं कॾहिं कंहिंखे न कॾहिं कंहिंखे। हाँ तो वटि को गरीब मिसकीन तो चए बाबा मूंखे पंहिंजो 100 रुपए जो कर्ज खपे, मूंखे 5000 कर्ज खपे, पिया आहिनि खीसे में। अल्लाह जो कसम मूं वटि 5000 आहिनि ई कोन। कूड़ा कसम खणंदो आहे कर न। हाँ को गरीब को साइल तो अचे त पैसा आहिनि बि सही, मुंहुं चिॿो करे अब माफ़ कजे कोने मटियल। इहो रस्तो मुंहिंजे दिल पर नबी जो न आहे। हमरा हिकिड़ो न गॾ हुयो, हिकिड़ो माण्हू पाड़े वारो आयो, सभु आयो गॾड़ो मूंखे खपे, थोरो बार खणणो आहे। शाम जो मज़ूरी चवंदी त मज़ूरी ॾींदो साईं, गॾ मूंखे अॼोको ॾींहुं ॾे कमकार जे लाइ। कि बाबा मूं वटि गॾ कोन्हे। चदा तो वटि आहे गॾ? चई न मूं वटि कोन्हे। चई मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे घर में गॾ आहे। चई मां कसम थो खणा अल्लाह जो, कसम थो खणा क़ुरान जो त मूं वटि गॾ कोन्हे। हे कसम पियो खणे तेसीं घर मूं गॾ हींग कई, गॾ रड़ कई। चई हो ॿुधो आवाज़ तुंहिंजे घर मूं थो अचे न। चई तोखे मुंहिंजे कसम ते यकीन न आहे, गॾ जे हींग ते यकीन। इहो असांजो हाल। हाँ के गरीब जे कम न आए, तुझा पैसा के गरीब जे कम न आया, तुझो माल तुझी मिल्कियत के मिस्कीन जे कम न आई। तो पो छो तो आशिक रसूल सदाई, छो तो मोहम्मद मुस्तफा जो गुलाम सदाई। जे महबूब जो गुलाम आई त पो के दर्दमंद जे कम अची वञे, कंहिंजो दुख लाए, कंहिंजो गम लाए, कंहिंजी परेशानी लाए। इहो रस्तो मुंहिंजे दिल पर नबी जो रस्तो। चो सल्लल्लाहु अलैहि या। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हजरत सिमाक बिन हर्ब रज़ी अल्लाह तआला अन्हु
हिकड़े असाबी हज़रत जाबिर बिन समुरा का तो पूछे कुंत तुजालिसुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये जाबिर तू महबूब जी सोबत में वेठो है, महबूब जी कचहरी में वेठो है? मां सोने नबी जी कचहरी में वेठो हुयुस, सहाबियत जो मुखे शरफ नसीब आ। ची भला बुधाए त जे तो नबी सोने सा वेठो है, बुधाए त तो नबी सोने के कीअं ॾिठो, नबी जा इखलाक तो कीअं ॾिठा, बुधाए त सही त मुंहिंजो यार कीअं हुयो। सुभान अल्लाह। आशिक पुछंदा हा त महबूब जो उथण वेहण कीअं त असां बि उहे जिंदगी गुज़ारी। हजरत सिमाक बिन हर्ब तो चे जाबिर बुधाए जे तू नबी सोने जे कचहरी में वेठे त मुझे महबूब के तो कीअं ॾिठो, नबी सोने जो उथण वेहण कीअं ॾिठो? त हजरत जाबिर तो चवे कान तवील समत कलील दहके, मुझो सोनो हबीब टिकी खामोशी वारा हुया ऐं घट खिलण वारा हुया। हबीब करीम घणो न ॻाल्हाईंदा हुया, ढिघी गुफ्तगू न कंदा हुया, महबूब अक्सर खामोश रहंदा हुया, अक्सर खामोश रहंदा हुया ऐं महबूब टहक ॾेई न खिलंदा हुया। मुंहिंजा सोना हबीब जे खिलंदा हा त मुरकंदा हुया, मुरकंदा। महबूब अक्सर करे मुरकंदा हुया। हबीबन जी आदत मुबारक हुई, पंहिंजन सां परावन सां दोस्तन सां दुश्मनन सां हबीब अक्सर करे मुरकंदे नजर ईंदा हुया। बरोचे कावड़ियो वेठो ही, महर मुंह में घुंड विझूं वेठो ही, पिता भी कावड़ियो वेठो ही, मूंखे ख़बर आहे तुंहिंजे तबीयत जी। इहो तरीक़ो मुझे नबी जो ना है, मुझे सोने हबीब जो तरीक़ो आ। मुरकंदड़ चेहरो हुजे, खिलंदड़ चेहरो हुजे, पंहिंजन सां परावन सां प्यार ऐं मोहब्बत वारी वाट हुजे। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो सोना हबीब अजाई गुफ्तगू न कंदा हा, घणो न ॻाल्हाईंदा हुया, पर मुझा लजपाल नबी घट ॻाल्हाईंदा हा, जरूरत वारी ॻाल्हि कंदा हुया, न त अक्सर खामोश रहंदा हुया। इहो मुझे सोने नबी जो तरीक़ो आ, खामोश रहण, घट ॻाल्हाइण। मुंहिंजा दोस्तो हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे त महबूबन करीमन खां के चयो वियो, या रसूल अल्लाह उदु अलल मुशरिकीन क़ाल इन्नी लम उबअस लआनन व इन्नमा बुइस्तु रहमतन। हबीबन के अर्ज कयो वियो, या रसूल अल्लाह मुशरिकन के काफरन ते तव्हां लानत विझो, उन्हनि खे बद दुआ ॾियो। हबीबन फरमायो त ॿुधो, मां मोहम्मद करीम रहमत बणजी आयो आहियां, लानत विझण न आयो। मां मोहम्मद करीम लानत विझण वारो न आहियां, रहमत जी दुआउनि ॾियण वारो आहियां। पंहिंजन के परावन के दोस्तन के दुश्मनन के भी मदीने वारे मीर दुआऊं ॾिनियूं। ये मेरे नबी का इखलाक था कि वो दुश्मनों के साथ भी अच्छा सलूक रखा करते थे, दुश्मनों को भी बद्दुआ नहीं देते, किसी पर लानत नहीं करते थे। मेरे आका का ये दस्तूर जिंदगी था कि दुश्मनों के लिए भी रहमत का साहिबान बनकर आए थे। अगर कोई मेरे आका को तकलीफ पहुंचाता, अगर कोई अजियत देता, अगर कोई मेरे नबी को
दुख पहुंचा था, मेरे नबी उस दुख देने वाले को भी दुआएं दिया करते थे। किसी को बद्दुआ नहीं देते, किसी को लानत व मलामत नहीं करते, किसी पर सब्बो शितम नहीं करते। मेरे आका अपने दुश्मनों को भी रहमत की दुआएं दिया। जब ताइफ के लोगों ने मेरे आका को अजियत पहुंचाई, पत्थर मारे, मेरे नबी का जिस्म लहू लुहा हो गया, मेरे नबी की जूती मुबारक खून में आलूदा हो गई, मेरे नबी का जिस्म खून में रंगीन हो गया। उस वक्त जिब्रील अमी आसमानों से नाजिल हुए, अर्ज करने लगे, या रसूल अल्लाह, अगर आप हुक्म दें इस ताइफ के शहर को दो जबलों के दरमियान, दो पहाड़ों के दरमियान इस शहर को मसल के रख दिया जाए, इस शहर को तबाह बर्बाद कर दिया जाए। ए अल्लाह के नबी, आप आज ज़ुबान खोलें, आप जो कहेंगे अल्लाह वो करेगा। मुझे रब ने भेजा है कि मेरे नबी को आज दुश्मनों ने, कुफारो मुशरिकीन ने बड़ी अजियत पहुंचाई है, आप इनको बद्दुआ दें, जैसे आप कहेंगे वैसे हो जाएगा। मेरे नबी ने फरमाया, जिब्रील दुआ मैं करता हूं, आमीन तुम कहना। अब जिब्रील ने तो मूसा की दुआ सुनी थी, नूह की दुआ सुनी थी, आज जिब्रील रहमत वाले रसूल की दुआ सुन रहा था। मेरे आका ने हाथ उठाए और दुआ के लिए लब हिले, तो मेरे नबी ने बद्दुआ नहीं दी, कोई लानत व मलामत नहीं की। मेरे रहमत वाले रसूल ने उन दुश्मनों के लिए भी रहमत की दुआ फरमाई। मेरे मौला ये मुझे नहीं जानते, इनके दिलों में मेरी पहचान पैदा कर। मुझा मौला हिन ताइफ वारन मुखे दुखायो आ, ईज़ायो आ, पर मुझा मौला मां रब तुझे दर ते दुआ थो घुरा, हिन ताइफ ते पंहिंजी रहमत नाज़िल कर। खुदा जो कसम, 1500 साल गुजरिया है न ताइफ ते, अज भी खुदा जी रहमत। जी असांजे पाकिस्तान में कोह मरी थधो इलाइक़ो आहे न, घड़ी घड़ी मींहं वसंदा आहिनि, ककर पिया ईंदा आहिनि, बादल थधड़ियूं हवाऊं घुलंदियूं आहिनि, जून जुलाई जे अंदर बि थधिकार हूंदी आहे। पूरे सऊदी अरब जे मुल्क में ताइफ जो शहर ईअं थधड़ो आहे जीअं पाकिस्तान में को। मुझे नबी जी दुआ अज बि रंग लातो आ। मुझे नबी दुश्मनन के भी बद्दुआ न ॾिनी, दुश्मनन सां भी सुहिणो सलूक कयो। इहो आहे सुहिणे नबी जो इख़लाक़। सिंधियो करो चओ ॿुधो, कावड़िया वेठा आहियो, पीउ सां कावड़ियो वेठो ही, मां सां कावड़ियो वेठो ही, भाइरुनि सां कावड़ियो वेठो ही, ओड़े पाड़े सां कावड़ियो वेठो ही, क़ौम जा झेड़ा आहिनि, बिरादरियुनि में झगड़ा आहिनि, शहर शहर में, ॻोठ ॻोठ में लड़ाई लगी पई आहे। ये लड़ायूं मुंहिंजे नबी जो तरीक़ो न आहे। जे नबी जो कलमो पढ़ियो थई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे पाक नबी जो कलमो पढ़ियो थई, उन नबी जो तरीक़ो मोहब्बत ऐं प्यार वारो तरीक़ो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैहि या। वो नबियों में रहमत
लकब पाने वाला, मुरादे गरीबों की बरलाने वाला, वो रहमत का लकब पाने वाला, मुरादे गरीबों की बरलाने वाला। ओ मिठा मुझो सोनो हबीब रहमत जो पेकर बन जी आयो, दुनिया वारन के रहमत से कारण आयो। बीबी आयशा सिद्दीका साइण खां हिकड़े शख्स पुछो त अम्मा तू नबी जी कुआर आहीं, नबी जी घर धयाणी आहीं, बुधाए तो नबी सोने सा जिंदगी जो अरसो गुजारियो आ, बुधाए नबी सोने जा इखलाक कीअं हुया, नबी सोने जा इखलाक कीअं हुया। अम्मा हबीब जे इखलाक जे बारे में कुछ बुधाए। बीबी साइण जी फरमाए त बुधो त मुझो सोनो नबी लम यकुन फाहिशन वला मुतफहिशन वला सखाबन फिल अस्वाक वला यजजी बिस्सय्यत सय्यत वलाकिन यफू व यस्फा। बुधो नबी सोने जो खुल्क कीअं हुयो, जो पाण करीम बदगो न हुया, ज़बान सां घटिया लफ्ज़ न ॻाल्हाईंदा हुया, कंहिंखे गार न ॾींदा हुया, कंहिंखे घटिया लफ्ज़ न ॻाल्हाईंदा हुया। इहो नबी जो तरीक़ो आहे, इखलाक आहे। पुट हाणे ॿ दोस्त वेहनि था न, अॼु मूं ॾिठो आहे ॿ दोस्त वेहंदा, अड़े कुते जा पुट काॾे वियो हैं, बुझो ॾे हाणे थुक हुजे काॾे वियो हैं, ॻाल्हाइण जो दोस्ती जो अंदाज़ आहे। मूं ॾिठो आहे पाण माण्हुनि खे ॻाल्हाइनि था गार ॾेई, दोस्त आहिनि तॾहिं बि गार ॾेई ॻाल्हाईंदा, घटिया लफ़्ज़ ॻाल्हाईंदा। पर मुंहिंजे दिलबर नबी पंहिंजे पूरी जिंदगी पाक में ज़बान मां कॾहिं बि घटिया लफ़्ज़ न ॻाल्हायो, कॾहिं कंहिंखे गार न ॾिनी आहे, कंहिंखे महबूब करीम ने इखलाक खां किरियल लफ़्ज़ कॾहिं सोने नबी जे ज़बान ते न आयो आहे। पर जॾहिं बि ॻाल्हायूं त हीरन जहिड़ा हार, मोतियुनि जहिड़ा क़ीमती लफ़्ज़ ॻाल्हायूं। जे नबी जा आशिक आहियो त अॼु मूंसां वाइदो कयो त गार न ॾींदो, मथे हथ खणो, कॾहिं कंहिंखे गार न ॾींदो, मथे मथे हथ खणो, घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो, कंहिंसां छेड़ो न कंदो, छा इते न ॻाल्हाईंदो, घोटकी वारो वरी छेड़ो न करे, मानी न वणेसि न न न। हाणे तूं मुस्तफ़ा जो आशिक आहीं, मदीने वारे जो गुलाम आहीं, पुरानी रीत छॾ, पुराणो तरीक़ो छॾ, पंहिंजे क़ौम कबीले वारी रीत रस्म छॾ, मुंहिंजे दिल पर मोहम्मद वारी सुन्नत। चओ त इंशाअल्लाह गार न ॾींदासीं, घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाईंदासीं। खुज़िल अफ़्वा वअमुर बिल उर्फ़े वअरिद अनिल जाहिलीन। कुरान जो फरमाए ओ मुझा महबूब माफ़ कर, बख्श कर, जेको ज्यादती करे उनखे माफ़ कर। वअमुर बिल उर्फ़े, नेकियुनि जो हुकुम दे, चंगाई जी ॻाल्हि चओ। वअरिद अनिल जाहिलीन, जेको तोसां जहालत करे, जेको तोसां सुठो न हले, तू उन खां मुंहुं मोड़े हलियो वञ। जाहिल सां जाहिल न थी, जाहिल जहालत करे न, मुंह मोड़े हलियो वञ। वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा,
मोमिन बानन के जडे जाहिल घट वध गालाइंदा गार दींदा नाशाइस्ता लफ्ज चवंदा झेड़ो झगड़ो कंदा तो उन्हें के वरंदी न दींदा चवंदा अस्सलाम वालेकुम सलाम कयो हलिया वेंदा छा कंदा जवाब दियो हां को ता सा झेड़ो करे न घट वध गालाए चोस अस्सलाम वालेकुम यो वडो जवाब आ हु गार दे तां गार दियो हु गार दे तां गार दियो झेड़ो वधंदो समझो था न वरंदी जेका है या झेड़े जो मुंडो आ वरंदी दींदो झेड़ो वधंदो वरंदी न दियो कुरान फरमाए तो केड़ी वरंदी दियो जेकरे को ता सा घट वध गालाए न चो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह सलाम कयो हलिया वे बस या वडी वरंदी है हज़रत अबू बकर सिद्दीक़ एकड़े मानू गार पे दिनी घट वध पे गालायो हुजूर जन बीठा हुजन हज़रत अबू बकर मुरके बीठो जवाब न पियो हो पियो गारियों दे अबू बकर पियो मुरके जवाब न पियो दी आखिर सांदे सांदे नेठ अबू बकर वरंदी दिनी अबू बकर वरंदी दिनी हुजूर जन उठी वराए हलण लगा अबू बकर समझी वियो त महबूबन के मुंहिंजी ॻाल्हि न वणी आहे ड्रोड़ंदो पोयो आहे या रसूल अल्लाह हुन पे मूंखे गारियूं ॾिनियूं तव्हां पिया मुरको ऐं खिलो मूं वरंदी ॾिनी आहे त तव्हां नाराज़ थी हलिया महबूब छो पण फरमायो अबू बकर जेॾी महिल हुन तोखे पे ॻाल्हायो तो वरंदी न पे ॾिनी अल्लाह ताला आसमाननि तां मलाइक मोकिलिया जेके तुंहिंजे तरफ़ां मलाइक वरंदी पर जेॾी महिल तो वरंदी ॾिनी त रहमत जा मलाइक हलिया विया विच में शैतान अची वियो पोइ जिते शैतान हुजे उते अल्लाह जो रसूल न बीहंदो तॾहिं मां हाणे बाज़ार में वञो न ॿ माण्हू छा गॾिजनि त टियों शैतान पासे में खड़ो आहे थोरी का ॻाल्हि ॿोल थी थिए त लड़ाई शुरू थी वञे गारियूं शुरू थी वञनि मुंहिंजा दोस्त हिक ॿिए खे घटि वधि था ॻाल्हाइनि ॻाल्हि वञी बंदूकुनि ताईं थी मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं तरीक़ो जेको सेखारियो आहे उन में अमुन आहे सुकून आहे राहत आहे फरहत आहे दुनिया जी भी कामयाबी आ तो आखिरत की भी भलाई है पोइ छा था चओ बरोच को रस्तो थो वणे या मुहम्मदी रस्तो थो वणे मथे मथे हथ खणो कंहिंखे मदीने वारे साईं जो रस्तो वणे थो हाँ पोइ जंहिंसां न कावड़िया वेठा आहियो हितो मोटी वञो त वञी परचायोसि झेड़ो ख़त्म कयो सभई कावड़ियल आहियो कोई न कंहिंसां गॾिया वेठा आहियो ॿियो न त वेचारी घर वारी जे लाइ त मोचड़े जी रही लॻी पई आहे ॿियनि सां पुॼी नथो सघे त उहा कावड़ जे ज़ाल मां त कुॾे न मुंहिंजा दोस्तो झेड़ा ख़त्म कयो फितना ख़त्म कयो प्यार ऐं मोहब्बत पैदा कयो चो सल्लल्लाहु अलैहि वला सखाबन फिल अस्वाके मदीने वारे साईं जो इखलाक हुयो त बाज़ारुनि में वॾे सॾ ॻाल्हाइण वारा न हुया शोर भोगा बाज़ारुनि में ईंदा न रड़े हुल हकू बिना को माण्हू पिया रड़ियूं कंदा भई सौदो वठणो आहे माण्हू आराम सां बि ॻाल्हाए सघे थो न इत्मीनान सां बि ॻाल्हाए सघे थो न बाज़ार में ॿुधो त हुल केॾो हूंदो आहे साईं फरमाइनि त बीबी आयशा थी फरमाए त हुजूर जो तरीक़ो इहो हुयो जो बाज़ार में वेंदा त ॾाढिया न ॻाल्हाईंदा जे इन सुन्नत ते अमल थिए न त बाज़ार में अमुन ऐं सुकून थी वञे अम्मा थी फरमाए वला यजज़ी बिसय्यत सय्यत महबूब जो इखलाक ही हुयो जो बुराई जो बदलो बुराई सां न ॾींदा हुया बुराई जो बदलो चङाई सां ॾींदा हुया बुराई करण वारे सां हर को बुराई कंदो आहे
पर मुस्तफा जो तरीको मदीने वारे लजपाल नबी जो तरीको यो आ जो बुराई करने वाले सा भी भलाई। चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सोने नबी जो तरीको आ जो बुराई करने वाले सा भी चंगाई कंदा है। महबूब जो तरीको आ जो जेको दर ते साइल बणजी ईंदो आ उनके खाली न मोटाईंदा है। खुदा जो कसम अज भी मदीने वारे जी सखावत जारी। मदीने वञो उते वञी सॾड़ो कयो त आगा में तो पर भली खानकड़ में वेठा हुजो न, खानपुर महर में या घोटकी में वेठा हुजो, हितों भी मुस्तफा रे दिल जो रुख करे सॾड़ो कयो। खुदा जो कसम तव्हांजो अज भी सॾ मुस्तफा वटि पहुचे। रुगे सॾ ॿुधनि नथा पर सॾ वरना आहिनि। या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या हबीब अल्लाह अड़न आधार तू, या रसूल अल्लाह यतीमन, या हबीब अल्लाह अड़न आधार तू। सद मदीने में सिगो हिन जमायत के मिठा, वस तुझे जेके सदी सरदार तू, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या हबीब अल्लाह अड़न आधार तू। वलाकिन यअफू व यस्फह, मदीने वारे साईं जो इखलाक आ त माफियूं ॾींदा आहिनि, दरगुज़र कंदा आहिनि। तव्हां भी तरीक़ो वठंदव? जवाब ॾियो। महबूब जो तरीक़ो वणेव थो? रब तो फरमाए फ़अफ़ु अन्हुम वस्फ़ह इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन। तू उन्हनि खे माफ़ करे छॾ, दरगुज़र कर, छो त अल्लाह एहसान करण वारनि सां मुहब्बत रखंदो आहे। हू चवनई तू मचो, हू चवनई तू मचो, वाता वराए अग अगराई जो करे खता सो खाए, पलव में पाए हलियो कीने वारो कीन की। जिन मन में कीनो आ, कुदूरत आ, यो कदे भी न फिराइंदो, कदे न हासिल कंदो। खटी उहो वियो जंहिंजे मन में मेहर मरबत ऐं माफ़ी आ। चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे दिलड़िय जो दिल पर महबूब
महबूब मोहम्मद रहमत जो फिरी पे कर महबूब मोहम्मद अल्लाह ॾियण ते वंड हथ हबीब जे वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़ीअ जो दिलबर ॻाल्हि वणे वधी आहे नथी वणे अचो त मुस्तफा जी सनागर जी पढ़ूं मुझे दिलड़ीअ जो दिलबर रहमत जो पिरी पे कर अल्लाह दिनस चाबियूं कुल पंहिंजे खज़ाननि जो अल्लाह दिनस चाबियूं कुल पंहिंजे खज़ाननि जो वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मुझे सोने हबीब मदीने वारे साईं के मक्के वारन तकलीफूं ॾिनियूं दुख ॾिना हिकड़े भेरे सोना हबीब मक्के पाक में मस्जिदुल हराम में निमाज पिया पढ़न जेॾी महिल लजपाल नबी पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखियो पुट ध्यान आहे हबीबन सिर सजदे में रखियो अबू जेल चयो त को आहे जेको वञी उठ जो ओझ खणी अचे मुहम्मद जीअं सजदे में वञे त उठ जो ओझ खणी मथों पुठीअ ते अचे रखोसि अबू जहल जेको जाहिल जो चङो मुड़स हुयो मुंहिंजा दोस्तो उन जा शोधा ऐं ओबाश माण्हू विया जिते उठ कुहबा हुया उतो वञी उठ जो ओझ खणी आया जंहिंमें गंद भरियल हूंदो महबूब जो सिर सजदे में आ उठ जो ओझ खणी अचे लजपाल नबी जे पुठी मुबारक ते रखियो हबीब सिर सजदे में सजदो तवील कयूं के वञी बीबी फातिमत ज़हरा खे ॿुधायो नंढड़ी हुई उन वक़्त में साईं जी न्याणी सैयदा फातिमत ज़हरा खे ॿुधायो त फातिमा तुंहिंजे बाबे जे पुठीअ ते काफ़र उठ जो ओझ रखियो साईं डोड़ंदी आई रोंदी आई अखियुनि मां ॻोड़ा ॻाड़ींदी नंढड़ी न्याणी आई आ हबीबन जे पुठीअ तां ओझ हटाई ऐं रोई चवे थी अतक़्तुलून रजुलन ऐं यकूल रब्बी अल्लाह छा तव्हां अहिड़े महबूब खे शहीद था करण चाहियो जेको चए थो मुंहिंजो रब हिकिड़ो अल्लाह अल्लाह जे तौहीद ॾे सॾण वारो रसूल ओ ज़ालिमो अॼु तव्हां उन महबूब खे शहीद करण था चाहियो सैयदा साइण ओझ हटायो आ हबीब नमाज मुकम्मिल कई आ पंहिंजे न्याणी के शफ़क़त ऐं प्यार फरमाए हुजूर पंहिंजे पाक हवेली ॾे वठी आया मुझा दोस्तों एडियूं दुश्मनन तकलीफूं ॾिनियूं एॾा दुख ॾिना पर मदीने वारे साईं जॾहिं मक्के जो शहर फतह थियो आ त उन्हनि दुश्मनन खे महबूबन माफ़ करे छॾियो
पर उन्हनि खे इनाम ॾिनऊं उन्हनि दुश्मननि खे बि मदीने वारे साईं नवाज़े छॾियो अता हुन सखा हुन सां मालामाल करे हुननि कयूं दुश्मनियूं महबूब कयूं मेहरबानियूं इहो ई त मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो किरदार ऐं इख़लाक़ चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या बीबी उम्मे सलमा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा मक्के जे शहर में उनके काफर मारन था ईज़ाइन था ओ उम्मे सलमा मोहम्मद जो दीन छॾे दे फरमाए थी जान कुर्बान कंदस लजपाल नबी जो दर न छॾींदस पी मां जबर करे ॾाढ करे बीबी उम्मे सलमा के कोठीअ में कैद करे बंद करे छॾियो आहे मानी बंद कयूं पानी बंद कयूं सलाम कलाम बंद कयूं बीबी साइण उम्मे सलमा थी चवे ए काफरो ए मुंहिंजा घर वारो मारे छॾियो बुख में मरी वेंदसि मुंहिंजे जिस्म के खपे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो पर वरी बि पंहिंजे लजपाल नबी जी गुलामी न हिकिड़े ॾींहुं दर खुलियो ओचितो दर खुलियो बीबी साइण बार खाई जो ॾिठी त उतों घर मां निकिती सिधो मदीने छो तो हुजूर हिजरत करे मदीने रवाना थी चुका हुया बीबी उम्मे सलमा साइण अकेली 450 किलोमीटर जो मुफासिलो आ तॾहिं उठन घोड़न जा काफिला वेंदा हुया विच में जबल हिन सार हिन रेगिस्तान हिन ऋण हिन पर बीबी उम्मे सलमा अकेली निकिरी पई आ चए थी मिलिया त मिलंदास न त घोरी जान पुनल ता अकेली औरत हुजूर जो इश्क खणी निकती आ वाट ते हलंदी ऋण मां रेगिस्तान मां मुंहिंजा दोस्तो के पखीड़ा पई उठामंदे मदीने जे तरफ़ ॾिसे त उन्हनि खे न्यापो पई ॾिए त मुंहिंजे पुनल खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी अला मुंहिंजे पिरीअ खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी प्यादल आया पंध में बेवारे से वेचारी अला मुंहिंजे पुनल खे चइजो के चुन जो ॾिसां तॾो जियो थियो मुंहिंजो जॾो अला के चुन जो ॾिसां तॾो पंध परे पार वॾो मंज़िल आया मारी अला मुंहिंजे पुनल खे चइजो मुंहिंजा दोस्त इनके इश्क सरबो आहे इनके गुलामी सरबो आहे नेठ मंज़िलूं कंदे पंधड़ा कंदे मदीने शरीफ़ वरी रब उनके शर्फ इहो ॾिनो जो इहा बीबी उम्मे सलमा हिक ॾींहुं वरी मदीने वारे साईं जे निकाह में आई सॼी दुनिया जे मोमिननि जी माउ बणी गुलामी जो उहो सिलो मिलियो मोहब्बत जो उहो सिलो मिलियो जो क़यामत ताईं अचण वारनि मोमिननि जी माउ बणिजी वई महबूब जी गुलामी हिते बि इज्जत आ हुते बि कामयाबी आ हिते बि वाह हुते बि वाह हिते बि रहायूं रस हुते बि गॾियूं हो तखे छादा जो सोने नबी जे इखलाक वारी वाट वठंदो या न महबूब जो तरीक़ो वठंदो या न पो कूड़ न ॻाल्हायो कूड़ न ॻाल्हायो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो नशो न कयो भंग न वापरायो
सिगरेट नोशी न कयो, मुंहिंजा बुराइन जा कम न कयो, परावा हक न खाओ, गरीबन सां जुल्म न कयो, बेहयायुनि गंदायुनि जा कम न कयो, उथंदे वेहंदे दिलबर नबी ते सलात पढ़ो सल्लल्लाहु। सल्लल्लाहु अलैहि वडाई न हुजे, तकबर न हुजे, मुंहिंजा दोस्तो हसद न हुजे, कीनो ऐं कुदूरत न हुजे, ॿियाई ऐं निफाक न हुजे, कंहिंसां बदख्वाही न कयो, कंहिंजी हक़ तलफ़ी न कयो। ओ मुंहिंजा मिठा पुॼे त हर कंहिंसां एहसान ऐं चङाई कयो। भला जे चङाई नथा करे सघो त बुराई न कयो, बदख्वाही न कयो, कंहिंजो हक़ न खाओ, कंहिंसां ज़ुल्म न कयो। छो त जेको दुनिया में ज़ुल्म थो करे, क़यामत जे ॾियारे उन जो मुंहुं कारो थियल हूंदो, उन जी आमाल नामो उन जे खॿे हथ में मिलंदो, उन खे पकड़े दोज़ख जी बाहि में विसारियो वेंदो। ओ मिठा, ओ मुंहिंजा दा, कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंजी हक़ तलफ़ी न कयो, नेक बणिजी, सालिह बणिजी, सदोरा बणिजी ज़िंदगी गुज़ारियो। महबूब असांजे मुहब्बत आ, हुज़ूर जा आशिक़ आहियो, जे नबी जे अचण जूं ख़ुशियूं था मल्हायो, मीलाद था मल्हायो, उन नबी जा फर्मा बरदार बि बणिजी ॾेखारियो। वो छा थींदो, फर्मा बरदार या बेफर्मा? जवाब ॾियो, फर्मा बरदार थींदो? जी नबी सोने जा फर्मा बरदार थी वियो न, खुदा जो कसम दुनिया भी तव्हांजी, आखिरत भी तव्हांजी। अल्लाह करीम जल शानो मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम शल मदीने वारे साईं जे सोहणनि इख़लाक़नि ते हलण अमल पेरा थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्ला या रहीम या करीम या रहमान रहीम। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा ॾे, बे औलादनि खे साले औलाद ॾे, जे दर्दमंद आहिनि उन जा दर्द दूर कर, जेके मुश्किल में आहिनि उन मुश्किलातूं आसान कर, उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबी